खबरनि जो सिलसिलो जारी रखंदे ख़बर शामिल कंदासीं। सिंजोरो मां असगर अली वसाण जी रिपोर्ट मुजिब त जोल थाणे जी हद ॻोठ रहीम खान मरिया में कासकेली बिरादरी जी ॿिनि ग्रुपनि में जहिड़ो थी पियो, जहिड़े दौरान टिनि औरतुनि समेत 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जोल थाणे जी हद में इफ़्तार जे वक़्तु हथियार बंदनि लठनि ऐं कुहाड़नि जो इस्तेमाल ॿिनि ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। जोल थाणे जी हद में ॻोठ रहीम खान मरिया में कासकेली बिरादरी जी ॿिनि ग्रुपनि में जहिड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में टिनि औरतुनि समेत 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर DHQ हॉस्पिटल सांगड़ मुंतक़िल कयो वियो, जिते ॿिनि ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। ज़रीन मां ॼाण मिली आहे त जहिड़े दौरान लठनि ऐं कुहाड़नि जो आज़ादाना इस्तेमाल कयो वियो, वाक़िए जो सबबु गिटीअ में कचरे विझण तां तकरार पेश थियो, जेको बाद में जहिड़े में तब्दील थी वियो। ज़ख़्मियुनि में मोला बख्श कासकेली, दीन मोहम्मद कासकेली, दिलबर कासकेली, नाज़िया कासकेली, खतीजा कासकेली, राशिद कासकेली ऐं ॿिया शामिल आहिनि। होॾां मुराद अली कासकेली मूजिबि मुतासिर माण्हू रोज़ो अफ़्तार करण हुआसीं त ओचितो 40 माण्हू घर में दाख़िल थी खेनि औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद निशानो बनायो। मुराद कासकेली इल्ज़ाम हणंदे चयो त जोल पुलिस जवाबदारनि सां गॾु ॿिट बणियल आहे। वण खां अॻु पुलिस वाक़िए हंधि मौजूद हुई, पर असां मथां तशदुद थींदो रहियो। पुलिस ख़ाली ॾिसंदी रही, मगर जवाबदारनि गिरफ़्तार न कयो। हिन चयो त जवाबदारनि में अली मुराद कासकेली, महबूब कासकेली, गुलशेर कासकेली, शुबो कासकेली, अकबर कासकेली, गुलशेर कासकेली ऐं 40 खां वधीक जवाबदार घर अंदरि दाख़िल थी करे असां औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो, मगर असांजी कंहिं बि क़िस्म जी पुलिस हेल्प न कई। हिन वसारनि खे अपील कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।